ये मतलब प्यार थियो खत्म कीअं थियो? प्यार कयोसीं नाकाम थियासीं यार। नाकाम थियो तूं या हू? मां कीअं? इतफ़ाक़ सां धोखो थी वेंदो आहे या पोइ तोसां धोखो थियो तो हुन सां कयो? हुननि कयो न सर। तोसां धोखो? हा हुननि सां सर इतफ़ाक़ सां धोखो जॾहिं मिलियो त उहो धोखो ई हुयो। छा मिलियो बसि इतफ़ाक़ ख़बर पइजी वई सर त हा बसि उहो सही न हुया। सही न हुया? हा मूं वफ़ा करण जी कोशिशि कई हुननि सां हू बेवफ़ा थी विया। वक्त के हिसाब सां कोई वजह हूंदी है मतलब क्रिएशन थी वेंदी। अच्छा हे वरी ऑफर तो करे त जेकॾहिं मुंहिंजी ज़िंदगी वापसि अचे त मां शादी करण लाइ तयारु आहियां। न पैर से करे वापस नहीं दिया। सचो जे करे हा मूंसां प्यार मां न रोआं। सॼी ज़िंदगी कोई भी करता होता है कंहिंसां बि। इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ नथो करे सघिजे जेके प्यार कनि था हमेशह गॾु रहनि था। न हिननि जो प्यार न हुयो न सर। प्यार न हुयो तव्हांजो? वो दिल ही क्या जो तेरे मिलने की दुआ ना करे। हाय हाय। वो दिल ही क्या जो तेरे मिलने की दुआ ना करे। मैं तुझको भूल के जिंदा रहूं खुदा न करे। सचो जे करे हा मूंसां प्यार मां न रोआं।